अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गडावया संजा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। नून लीग एन ए 249 जे चूंड नतीजनि खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त एन ए 249 में नून लीग जी इलेक्शन खे चोरी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन खे तकरारी इलेक्शन जे नतीजनि खे रोकणो हो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई हुकूमत खे करप्ट करार ॾेई छॾियो आहे। चवे थो इमरान खान रिपोर्टूं फड़काए ॿियनि खे करप्ट चवंदो हो। अॼु उहा ई नैब चई रही आहे त पीटीआई हुकूमत वॾी फुरलुट कई आहे। अॻु ई चयो हो त नैब ऐं मईशत गॾु नथा हली सघनि। इमरान खान खे किथे बि मुंहुं लिकाइण जी जाइ न मिलंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जानी। कोरोना वायरस वधी 131 मरीज़नि जूं हयातियूं गिटकाए वियो। फौतुनि जो अंग वधी 17,811 थी वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,122 नवां केस ज़ाहिर। 5,360 मरीज़नि जी हालत बिगड़ी वेंदी। हंगरी हुकूमत कोरोना खिलाफ मुस्तैदा कदम खंया। हंगरी में सभ खां वधीक वैक्सीनेशन थी। वॾी वज़ीर शामिल कुरैशी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हंगरी वफ़द जो पाकिस्तानी दौरो अहम साबित थींदो। लाड़काणो वेझो गुड़ ओस्मान जतोई में हथियार बंदनी फायरिंग गोलियूं लॻण सबबि 2 भेनरूं मक़सूदा ऐं राहिला मारिजी वयूं। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। शिकारपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस जा वधीक 21 केस ज़ाहिर। डीएचओ मूजिबि ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 161 थी वियो। ऐं टनोलायर में लॉकअप अंदरि बाबर ख़ानज़ादो जे फौत थियण वारो मामिलो। डीआईजी नवाब शाह मज़हर नवाज़ शेख आईजी सिंध खे 6 सुफ़्हनि ते बदल जांच रिपोर्ट उमाए छॾी। डीआईजी डीएसपी सीआईए ओस्मान लिगारी इम्तियाज़ डोमकी समेत ॿियनि एहलकारनि खे बि वाक़िए जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। जांच रिपोर्ट मूजिबि बाबर ख़ानज़ादा खे मैनपुरी जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो वियो।